अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हवाले सी रहियो है चार जेडीओ न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। कमद जा ब्रोकर मुख़्तलिफ़ स्टापन ऐं शहरी तोड़े क़ौमी शाहराहनि ते कमद जे ख़रीदारीअ जा मर्कज़ खोले आबादगारनि खे ॿिन्ही हथनि सां लुटण लॻा, जॾहिं त ब्रोकर कखपतीअ मां करोड़पति बणिजी विया। शुगर मिल तरफ़ां ब्रोकरनि खां स्पेशल कोड ज़रिए कमद जो फी मण 270 खां 275 रुपया फी मण ख़रीद करे पेमेंट तकड़ी कनि था, जॾहिं त ब्रोकर आबादगारनि खां फी मण 230 खां 245 कमद जो फी मण ख़रीद कनि था। वधीक तफ़सील ॾिसूं था HR जेडीओ न्यूज़ स्पेशल रिपोर्टर यूसुफ अरिंद जी हिन रिपोर्ट में। साला नारो फसल आहे, असां रेट छुप सही कोन थो मिले। कंहिं महिल 230, कंहिं महिल 220। हीउ चकर कहिड़ो आहे? असां ज़ुल्म था कनि, असां ग़रीब माण्हू 3 साल था निभायूं। नाजाइज़ आहे, ज़ुल्म आहे। 12 महीने जो पोरियो आहे, पाणी वहूं, हर ॾियूं, गुॾूं, ॿिज मांगा, हथ राधूं जो नाजाइज़ी कयो थींदी। ब्रोकर ऐं मिल जो रेट पूरो आहे, हिते नाजाइज़ी कई थींदी। असां सां हक़ ॾिनो वञे। असांजे 12 महीने फसल आहे, ब्रोकर असांखे हिकु त रेट सही कोन था ॾियनि, ॿियो असां सां वॾी हिकिड़ी नाजाइज़ी आहे हिते।